कंधकोट के कच्चे वारे इलाके में मुखबियन की बाजियाबी लाइ पुलिस जो मुसलसल ऑपरेशन जारी है। पुलिस सां मुक़ाबले दौरान एक मुबैना ॾोहारी मारिजी वियो आहे, जॾहिं त एक जख्मी हालत में फरार थी वियो। कच्चे वारे इलाके में मुखबियन की बाजियाबी लाइ ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना तौर मुक़ाबलो थी पियो। पुलिस मुताबिक़ ॾोहारियुनि सां फायरिंग जी ॾे वठ दौरान एक ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त ॿियो ज़ख्मी हालत में फरार थी वञण में कामयाब थी वियो। पुलिस मार्जी वियल धाड़ेल जो लाश हथ करे सिविल अस्पताल पहुचायो, जिते मार्जी वियल धाड़ेल की सुञाणप रियाज़ जागीराणी के नाले सां कई वई। उन सिलसिले में एसएसपी अमजद अहमद शेख राब्तो कंदे ॿुधायो त कच्चे जे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जे हलंदड़ ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। हुन जो त पुलिस जी फायरिंग में जागीराणी गैंग जो रियाज़ जागीराणी मारिजी वियो ऐं संदसि साथी ज़ख्मी थी पियो, जेको फरार थी वियो। एसएसपी मुताबिक़ मार्जी वियल धाड़ेल अगवा फुर धाड़नि ऐं क़तल समेत केतिरनि ई ॾोहनि में पुलिस के घुर्बल हो।